नाज़रीन, सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में मकानी इदारनि जी चूंडनि में चूंडियल चेयरमैन ऐं वाइस चेयरमैन काउंसलर्स या मेंबर हलफ़ खणी रहिया आहिनि। हैदराबाद में चूंडियल बल्दियाती नुमाइंदनि समेत यूसी चेयरमैन ऐं वाइस चेयरमैन वार्ड जनरल मेंबर अॼु हलफ़ खणी रहिया आहिनि। टाउन म्यूनिसिपल कॉर्पोरेशन जी सतह ते 9 अलॻि-अलॻि हलफ़ बरदारी जूं तक़रीबूं मुनक़द कयूं वयूं आहिनि, जंहिंमें पीपी जा 100 यूसी चेयरमैन, वाइस चेयरमैन, पीटीआई जे 41 जमात इस्लामी जो चेयरमैन, टीएलपी जा 2 ऐं 15 आज़ाद चेयरमैन वाइस चेयरमैन बि हलफ़ खणंदा, जॾहिं त पीपल्स पार्टी जा 339, तहरीक इंसाफ जा 157 ऐं आज़ाद 91 जनरल मेंबर हलफ़ खणंदा। घोटकी में म्यूनिसिपल कमेटीज़ घोटकी ऐं मीरपुर माथेलो जे मेंबरनि खां डिप्टी कमिश्नर घोटकी उस्मान मोहम्मद अब्दुल्ला हलफ़ खणाए वरितो। कंदकोट में ज़िले काउंसलर ऐं जनरल मेंबर्स म्यूनिसिपल कमेटी मेंबरनि जी हलफ़ बरदारी तक़रीब ज़िले काउंसिल हाल में थी गुज़री। तक़रीब में 41 ज़िले काउंसिल मेंबरनि, 41 जनरल मेंबर्स, टाउन ऐं म्यूनिसिपल कमेटी जे 40 मेंबरनि हलफ़ खयो। सिजावल ज़िले में बल्दियाती इलेक्शन में कामयाब चेयरमैन, वाइस चेयरमैन ऐं जनरल वार्ड्स मेंबरनि जी 253 सीटुनि ते चूंडियल नुमाइंदनि खे असिस्टेंट कमिश्नर तालका खैरपुर अरसलान हैदर फुलपोटो पारां 3 टाउन कमेटियुनि ऐं 11 यूसिन जे चेयरमैन, वाइस चेयरमैन खां उहिदनि जो हलफ़ खणाए वरितो। सांगड़ ज़िले में कामयाब ज़िले काउंसिल मेंबर्स ऐं म्यूनिसिपल काउंसलर्स खां हलफ़ खणायो वियो आहे। डिप्टी कमिश्नर ऐं डिस्ट्रिक्ट रिटर्निंग ऑफिसर सांगड़ मोहम्मद इसहाक गाद पारां 52 पाकिस्तान पीपल्स पार्टी, 18 पाकिस्तान मुस्लिम लीग फंक्शनल, जॾहिं त 1 आज़ाद मेंबरनि खां हलफ़ खणाए वरितो। काज़ीम तालके जे 17 यूसीज़ ऐं 3 टाउन कमेटीज़ जे चूंडियल मकानी इदारनि जे नुमाइंदनि खे असिस्टेंट कमिश्नर राशिद चना हलफ़ खणायो। सकरन जे 18 यूनियन काउंसिल ऐं टाउन कमेटी जे 15 वार्डनि जे चेयरमैन, वाइस चेयरमैन ऐं काउंसलरनि खे असिस्टेंट कमिश्नर सकरन नज़ीर अहमद अबड़ो कसम खणायो। भिरा सिटी जे 3 टाउन कमेटियुनि ऐं 14 यूसीज़ जा चूंडियल काउंसलरनि खे असिस्टेंट कमिश्नर भिरिया शाहिद सरकी खैन हलफ़ खणाईंदो। गोलार्ची में बल्दियाती इलेक्शन में कामयाबी हासिल कंदड़ 2 टाउन कमेटी ऐं कड़ियो घवट समेत 14 यूनियन काउंसिलरनि जे चेयरमैन ऐं वाइस चेयरमैन ऐं चूंडियल काउंसलर खे असिस्टेंट कमिश्नर हलफ़ खणाए वरितो।